सर अॼु ही जेको असांजे सोशल वर्कर मीर मौला बख्श बिरोही ऐं असांजी सॼी टीम गॾिजी करे जेको हे प्रोग्राम रखियो आहे यौम मई जे शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ। अॼुकल्ह असां में ईअं थियो आहे त 12 महीने गॾु थियासीं, शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कईसीं। हुकूमत बि अॼोके ॾियारे ते वॾो ऐलान करण वारी आहे त इनशा तव्हांखे असां एॾो हिकिड़ो तोहफ़ो ॾींदासीं जीअं शिकागो जे शहीदनि खे त गोलियूं हणी मारियो वियो। असांखे तव्हांखे सुबुह सां 12 बजे राति जीअं ई पहिरीं मई शुरू थींदी पेट्रोल बम जेको तैयार करे रखियो आहे उहो गवर्नमेंट असांखे तोहफ़े तौरु पेश करे रही आहे मज़दूरनि खे मारण जे लाइ। ही जेके बि असांजा हुकुमरान आहिनि उहे सरमाएदारनि शिकागो खां वठी अॼु ॾियारे ताईं असांखे शिकागो करे रखी आहे। घणो कुझु ॻाल्हाइण त अचे थो, पर ॻाल्हाइण जे लाइ टाइम एतिरो कोन्हे। आख़िर में मां हिकिड़ो शहर पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुमि, हुकुमराननि खे हिकिड़ो मयार बि ॾींदुमि उन शहर में त तव्हीं हर रोज़ु कयो ईदूं, असां लाइ ईद कान्हे का। हुकूमत कयो था हिकिड़े कारोबार दुबईअ में आहे। तव्हांखे बि बचा प्यारा पर असांखे बि मिठा आहिनि। असां जन खे सुख न कोई, तव्हां जन ॾुख ॾिठा न आहिनि। हिकिड़े वेले जे लाइ असांजा रेड़ी मज़दूरी होटलनि ते कमाइनि था ऐं तव्हांजा सुबुह मंझंदि सांझी सोननि थावनि में खाइनि था। पोइ बि असांखे तव्हां लाइ तनक़ीद कान्हे का। वसे थो मींहुं हुजे हिकु ॾींहुं त हफ़्तो गप में घारियूं था। तव्हांखे छा ख़बर त रस्ते बिना असां कीअं गुज़ारियूं था। 15वीं सदी हले थी, 15वीं सदी हले थी, पर हिते इल्मु कोन्हे। जहिड़ो तव्हां कयो आहे हिन क़ौम सां ज़ुल्म, अहिड़ो ज़ुल्म ॿी क़ौम सां कोन्हे। जहिड़ो कयो आहे तव्हां ज़ुल्म हिन क़ौम सां, ॿी क़ौम सां ज़ुल्म कोन्हे। ऐं इंसाफ़ जी उमेद हिकिड़े मीर कंहिं मां कान्हे का। तव्हां हर रोज़ु कयो ईदूं, असांजे लाइ ईद कान्हे का।